बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, कीअं आहियो? उम्मीद आहे ठीकु ठाक हूंदो। अॼु जी हिन क्लास में असां तव्हांजो सबक़ नंबर 3 नात जेको आहे उहो पढ़णु वञूं पिया। पूरो जेको नज़म आहे रीड करण खां पोइ असां हिन में जेकी मश्क अचे थी उन खे सॉल्व करणु वेंदासीं। ठीकु आहे, मश्क में काफ़ी सारा हिसा आहिनि, इंशाल्लाह असां उहो सभु सॉल्व कंदासीं। बट उन खां पहिरियां तव्हांजो जेको नात आहे अचो त उनखे पढ़ूं। ठीकु आहे बाबा, सबक़ 3 नात। अची वीर ॾे सुधीर मिठा मीर मोचारा, सुणी आह कजां काह मिठा मीर मोचारा। कबर क़याम अंदर ॾियाम मिठा, कबर क़याम अंदर ॾियाम मिठा, माड़ कजां का उते घोट कजां मोट मिठा मीर मोचारा। मिस्री शाह चए सियाह कामिल कल्ब उजारियो, कयां तारीफ़ तो शरीफ़ मिठा मीर मोचारा। ठीकु आहे बाबा, हाणे तव्हांजो जेको नात आहे कंहिं लिखियो आहे मिस्री शाह, जेको शाइर आहे। तव्हांखे मां हिन जो मतिलबु सम्झाईंदो हलां त इहो आहे, अची वीर ॾे सुधीर मिठा मीर मोचारा। हिन जो मतिलबु आहे त नबी पाक तव्हां जेके आहियो तमामु जेको आहे सो जान जे लाइ जेको आहे सो रहमत आहियो, पर वीर जो मतिलबु हूंदो आहे तमामु घणो सियाणो माण्हू। ठीकु आहे न, तव्हां सियाणा आहियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे अलाह ताला एतिरी जेको आहे सो दानाई अता कई आहे, तव्हां अची करे असांखे सम्झ जेको आहे सो उहा ॾियो। ऐं सुधीर माना का जेको आहे सो जीअं चवंदा आहिनि तसली अचो ॾियो। ठीकु आहे न, मिठा मीर मोचारा, मोचारा माना प्यारा। सुणी आह कजां का मिठा मीर मोचारा। जॾहिं असां तव्हांखे जेको आहे सॾु कयूं ऐं तव्हांखे यादि कयूं त तव्हां ज़रूरु असांखे जेको आहे सो असांजे पंहिंजी नज़रे करम जेको आहे कजो। कबर क़याम अंदरि ॾियां मिठा मीर मिठा माड़ कजां का, माना जॾहिं असां कबर जे अंदरि वञूं त उते जेको आहे सो नबी पाक असांजी जेको आहे रहनुमाई फरमाइजो मिठा मीर मोचारा। उते नबी पाक असांजी जेको आहे सो ज़रूरु सार लहिजो। मिठा मीर मोचारा माना सभिनी खां प्यारा मोचारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मिस्री शाह चए सियाह कामिल कल्ब उजारे, माना चए थो त मिस्री शाह जेको आहे पंहिंजे पाण खे थो चवे त मां जेको आहे सो ऊंधा, मुंहिंजो कल्ब जेको आहे ऊंधा आहे, उनखे तव्हां पंहिंजे जेको आहे सो करम सां कामिल तव्हां अची करे उनखे उजारियो। कामिल माना मुकमल। ठीकु आहे। कयां तारीफ़ तो शरीफ़ मिठा मीर मोचारा, माना मां तुंहिंजी तारीफ़ कयां, तव्हां कल्ब अचे मुंहिंजो उजारियो त जीअं मां तव्हांजी तारीफ़ कयां। ठीकु आहे। मिठा मीर मोचारा माना तव्हां मिठा आहियो ऐं मीर आहियो मुंहिंजा। मीर माना जेको जंहिं माण्हू पंहिंजो पगदार सम्झंदो आहे, मोचारा माना प्यारा। ठीकु आहे बाबा, हाणे हिन जी जेको आहे सो मश्क जी तरफ़ असां हलूं था। हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़ में अचे थो शाइर मिठा मीर मोचारा कंहिं लाइ चयो आहे, हिन नात जो कहिड़ो बंदि तव्हांखे वणे थो, उहो बंदि छो थो वणे, अचो त हिननि खे हल कयूं। ठीकु आहे बेटा, त सवाल पहिरियों पढ़ियो आहे, उन जो जवाबु छा थींदो? शाइर मिठा मीर मोचारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ चयो आहे। ॿियों सुवालु आहे, हिन नात जो कहिड़ो शेर तव्हांखे वधीक वणे थो? जवाबु, हिन नात जो ॿियों शेर असांखे वधीक वणे थो। टियों सुवालु आहे, उहो शेर तव्हांखे वधीक छो थो वणे? उन जो जवाबु छा थींदो? उहो शेर असांखे वधीक इन करे थो वणे थो छो जो शाइर उन में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे क़ब्र अंदरि रहनुमाई करण जी इल्तिजा करे थो। ठीकु आहे, नबी पाक खे इल्तिजा थो करे त क़ब्र अंदरि असांजी रहनुमाई कजो। ठीकु आहे बाबा, तव्हांजा सवाल जवाब थिया पूरा। उन खां पोइ चवे थो त हेठियनि लफ़्ज़नि जी माना ॾेई पंहिंजनि जुमलनि में कमु आणियो। हाणे हिननि जब लफ़्ज़नि खे माना ॾिबी ऐं उन खां पोइ जुमलनि में कमु आणिबो। अचो त हिननि खे हल कयूं। हाणे हिन तरफ़ बाबा लफ़्ज़ लिखियल आहिनि, हिन तरफ़ हुनजी माना लिखियल आहे। पहिरियों लफ़्ज़ आहे वीर माना सियाणो। हज़रत उमर वीर हुकुमरान हुआ। ठीकु आहे। माड़ जंहिंजो मतिलबु आहे मदद। दुआ आहे त क़ब्र में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी माड़ कंदा। ठीकु आहे, माना असांजी मदद कंदा। सियाह माना ऊंधा। काल रात सियाह बादल वसिया हुआ। ठीकु आहे न, कारा बादल वसिया हुआ, वसंदा त कारा ई आहिनि, बड़ी हिकिड़ो जुमिलो ठाहियो आहे। कामिल माना पूरो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु कामिल दीन ॿुधायो। उन खां पोइ चए थो कल्ब माना दिलि। असांखे पंहिंजो कल्ब साफ़ रखणु घुरिजे, माना दिलि साफ़ रखणु घुरिजे। मोचारा माना सुठा प्यारा। ठीकु आहे न, नाम्यारा। असांजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी में मोचारा आहिनि। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ लिखियलु आहे त वीर सुधीर ऐं मीर हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि, हिन नात में कमु आयल ॿिया हम आवाज़ लफ़्ज़ ॻोल्हे लिखो। इहो तमामु आसान कमु आहे, इहो तव्हां पाण करे सघो था। ठीकु आहे। उन खां पोइ लास्ट में लिखियलु आहे, यादि रखो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में चयल शेर खे नात चइबो आहे। ठीकु आहे बाबा, छा चइबो आहे? नात चइबो आहे। लास्ट में लिखियलु आहे त उस्ताद लाइ हिदायत, उस्ताद ॿारनि खे नात सुर सां पढ़ाए। उस्ताद ॿारनि खे नात सुर सां पढ़ाए। ठीकु आहे बाबा। त हेसि ताईं तव्हांजो थियो सबक़ नंबर 3 नात पूरो। उमेदु आहे तव्हांखे बहितरीनु समझ में आयो हूंदो। जेकॾहिं वाक़ई में समझ में आयो त ज़रूरु चैनल खे वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे प्रेस कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां लाज़मी शेयर कयो।
ठीकु आहे बेटा। ऐं जेकर तव्हांखे का ॿी जेको आहे सो हेल्प खपे थी पढ़ाई में पंहिंजी जेको आहे सो का बि कंहिं क़िस्म जी का वीडियो खपे थी तव्हां ज़रूरु कमेंट में उनखे मेंशन कयो। इनशाला असां ज़रूरु जेको आहे सो थोरे ई टाइम में तव्हांखे वीडियो ठाहे उहा पेश कंदासीं। ठीकु आहे बेटा। उन खां पोइ असांजी जेका नेक्स्ट वीडियो ईंदी उन में तव्हांजो सबक़ु चोथों क़ौमी ॾींहुं पढ़ंदासीं। ठीकु आहे बाबा। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।